आरामदीन आलमानी आहियां समाजी वर्कर जे हिसे सां बि लोकल एरिया में कमु कंदा आहियूं। असांजे पूरी शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न में हाई कोर्ट जी ब्रांच कान्हे, जंहिंजे करे असांजा मुख़्तलिफ़ ज़िला जेके शहीद बेनज़ीर आबाद में अचनि था उहे सफ़र था कनि। को सखर पियो वञे, को हैदराबाद पियो वञे, को लाड़कानो पियो अटेंड करे, को मीरपुर ख़ासि अटेंड थो करे। उन जे लाइ असां मूवमेंट कई आहे। असां प्रेसिडेंट साहिब खे एप्लीकेशन ॾिनी आहे, ऑनरेबल चीफ जस्टिस खे बि एप्लीकेशन मूं कई आहे ऐं ऑनरेबल चीफ जस्टिस हाई कोर्ट खे बि रिक्वेस्ट कई आहे त महिरबानी करे जॾहिं पूरी सिंध जे सभिनी डिवीज़ननि में हाई कोर्ट जी ब्रांचूं आहिनि त शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न में बि हाई कोर्ट जी ब्रांच ॾियो त लोकल माण्हू जेके सफ़र था कनि उन्हनि खे सहूलियत अची वेंदी। उन जे लाइ असां इहे दरख़्वास्त बि ॾिनी आहे, मोकिलियूं बि आहिनि, अॻिते मोकिलियूं पिया। अलाह खे मदद कंदो ऐं महिरबानी ऑफिसरनि जे तव्हां सां मुमकिनात खुली वेंदी, सभिनी जी भलाई थी वेंदी। तक़रीबन 90,000 खां वधीक पॉपुलेशन आहे जेका शहीद बेनज़ीर आबाद जी आहे। उहे माण्हू सफ़र था कनि पंहिंजे कोर्ट जे हिसाब सां, हाई कोर्ट ब्रांच न आहे, सफ़र था कनि। महिरबानी।